छापन था नेशनल प्रेस क्लब हलाई पोता है छात्र चवण चाहिए अदा असा के का मजबूरी वठी आई या ता वट जो भा चिप्स पियो खपाए उने के पुलिस वारन खणी पांजी कस्टडी में रखियो आ एकड़े इल्जाम ते साजिद अली से तो मुझे भा के हालानी शहर पुलिस एसएचओ खासकेली जेको आ नादर खासकेली उनके हिरासमेंट कयो आ चंद माण्हुनि जे चवण ते मां डीआईजी सिंध के डीआईजी नवाब शाह के एसपी नौशर अफरोज के अपील थी कया त तहां केस जी जांच पड़ताल कराई वने मुझो भा बेगुनाह है एसएचओ नादर खासकेली पैसन जे एवज मुझे भा ते कूड़ी एफआईआर दाखिल कई आ कल मां पहुती आया हिते जरे थाने में एसएचओ नादर खासकेली चयो त तू 3 लाख दे पांजो भा वठी वन हाने असा गरीब मानू मजूरी वाला मानू 3 लाख किथा आया असा वट 3 लाख कोनन ओ मुखे नादर खासकेली एसएचओ हालाणी हुन मुखे चयो अगर जे 3 लाख तू न दींदी है त तुझे भा ते चर्स जो केस हणी मा चालान करे छडींदस असा जो इयो मुतालबो त पहिरिया त इयो चवंदी हलंदन त का बि शरीफ घर जी औरत मजबूरी सां सवा ॿाहिरि न निकिरंदी ऐं हाणे असांखे इंसाफ़ खपे असांखे रोज़ रोज़ पुलिस हालाणी पुलिस ॾाढो तंग कयो आहे असांखे अलाए केतिरा दफ़ा असां ते इहे कूड़ा केस हया अथनि तव्हांजे छोकिरे खे पुलिस गिरफ़्तार कयो छा कंदो जी न अहिड़ी का माना ॻाल्हि न आहे न ई खपाईंदो आहे न ई मुंहिंजो मुड़ुसु साजिद अली सेतो उनखे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे नंढड़ा बच्चा आहिनि असां काॾे वञूं बेरोज़गार आहे नशो वशो कोन कंदो आहे न खपाईंदो आहे मज़दूरी करे पंहिंजा बच्चा पालींदो आहे मज़दूरी किथे कंदो बाबा मज़दूरी दिशा कंदो आहे हिते असां आया आहियूं घुमण जे लाइ कंहिं वटि आया आहिनि असां भाई मुंहिंजो ॾेर आहे वॾो उन वटि असां आया आहियूं तव्हां छा मुतालबो करणु था चाहियो असां इंसाफ़ खपे